नाज़रीन, सखर डिप्टी कमिश्नर जी हिदायतुनि ते म्यूनसिपल कमेटी के तावन सां रोहिड़ी नेवी पार्क में रमज़ान शरीफ के भलारे महीने में गरीब मिसकीन माण्हुनि खे रिलीफ फराहम के नाले ते बचत बाज़ार लगाए एक किस्म की ठठोल कई वई आहे। कागज़ी कार्रवाई में लखे रुपया हड़प करण की कोशिश कई वई आहे। इंतज़ामिया पारां रेढ़नि ऐं दुकानदारनि खे डंडे जे ज़ोर ते हिन बचत बाज़ार में दुकान खोलण जो ज़ोर भरियो वियो आहे। उन हवाले सां अचो त अव्हां खे ॾेखारियूं सखर मां एडी घनियो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, सखर इंतज़ामिया पारां रोड़ी म्यूनसिपल कमेटी के तावन सां रोड़ी जो है नेवी पार्क में हिन भलारे महीने में शहरनि के रिलीफ फराहम करण लाइ जो है बचत बाज़ार लगाई वही है। असां अवां खे जो है उहे उन जा पस मंज़र ॾेखारींदासीं बचत बाज़ार जा। त बचत बाज़ार में जो है माण्हू कीअं पंहिंजी ख़रीदारी पिया करनि। दुकानदारनि सां अवां खे ॻाल्हाईंदासीं, असां अवां खे जो है माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं। अचो त अवां खे जो है त मंज़र ॾेखारियूं बचत बाज़ार जा। ऑफिसर खणी आयो। कहिड़ो? मुख्तियार खणी आयो। दुकानदार जो हे पंहिंजी महिनत पाण कई आहे ऐं जेको असां सामान खणी आया आहियूं। राति एसडीएम सां असांजी मीटिंग थी, उन सभिनी खे इहो चयो बाबा तव्हां स्टार हणो, स्टार जे न हणंदो त असां तव्हांखे मतिलबु डंडो हणंदासीं। निंड कोन आई आहे, रोज़ो रखी करे सवेरे ते आया आहियूं। सरकार असांखे कुझु न ॾिनो। सरकार असांखे छड़ो ताने साम्हूं जेका टेंट वेंट टेबिल वेबिल लॻियल आहिनि, हर शइ लॻियल आहे। हिन में जेको असां माल पंहिंजो खणी था अचूं, हुन में जेको पंहिंजो किरायो जेको उहो बि असां पंहिंजो यानी घरों भरूं त हुन में बि असांखे नुक़सानु आहिनि। यानी हिन में जेको बेनिफिट असांखे कुझु न। स्टॉल वगैरह जेके आहिनि हे गवर्नमेंट जी तरफ़ों लॻल आहिनि। बाक़ी ये माल मटीरियल सभु असांजो पंहिंजो ऐं रिलीफ असांखे कुझु बि न, असां पंहिंजे जंहिं हिसाब ख़रीदियूं था उन हिसाब विकिणूं था हिते। नाज़रीन, अवां बचत बाज़ार में दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ही बचत बाज़ार न पर ग़रीब अवाम मिसकिन माण्हुनि जी जो इज़त नफ़्स ते जो वार है, एक ठठोल है, ईअं खणी चइजे त हिकु मज़ाक है। ही जेके दुकानदार आहिनि शहर में जेके रेढ़नि वारा आहिनि, उन्हनि खे इंतज़ामिया जो है त पंहिंजे दहमान ते हिकिड़ो जो है त डंड हणण जी जो है त उनखे धमकियूं ॾेई जो प्रेशराइज़ करे जो है तो हिते बचत बाज़ार में जो है मजबूर किया। तो अवां अची जो दुकान खोलियो। दुकानदार जो जेके ॻाल्हियूं ॿुधियूं त ही जेको बि हिकिड़ो सिलसिलो हिते हले पियो बचत बाज़ार के नाले ते, हिकु सिर्फ़ु जो है दुकानदारी है। कागज़ी कार्रवाई में जेके ऑफिसर आहिनि त ही लखे रुपया जो है सिर्फ़ु हड़प कंदा, न कि जो है तो माना कि गरीब आवाम के जो है रिलीफ फराहम कंदा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार जो है तो सरकारी सतह ते हिकिड़ी जेका बचत बाज़ारूं लगाए करे गरीब आवाम के इन भलारे महीने में रिलीफ फराहम करे। कैमरामैन अनवर हुसैन ख़ासि केले सां एडी घुञो, SS न्यूज़, सखर।